अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं आहियां मां सां गॾु नाज़ियो अमीर। नाज़रीन, सियासी पार्टियुनि विच में हुकूमत ठाहिण लाइ टेस्ट मैच जारी है। हिन वक्त समूरे मुल्क अंदर उन टेस्ट मैच के नतीजन जो इंतजार थी रहियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका देर थे पई उन जो सबब ॼाणायो आहे त जेका डायलॉग लाइ कमेटी है उहा गैर संजीदा है, जंहिंजे करे मुसलसल देर थे पई। एक पासे नाज़रीन जेके अॻवान ॻाल्हियूं कनि पिया उहे ॼाणाइनि पिया त गैर संजीदगी जो मुज़ाहिरो थिए पियो, ऐं ॿिए पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ही सीनियर अॻवाननि कमर ज़मा कायरा साहब जिन इहा ॻाल्हि कई आहे त जेका हिन वक़्तु जेका ॻणती असां ॾिसूं पिया देर खे वठी करे उहा अजाई आहे, छाकाणि त जेको टाइम मौजूदु आहे आइनी फ्रेमवर्क में रहंदे उहो टाइम अञा ताईं सियासी पार्टियुनि वटि मौजूदु आहे। अॼु नाज़रीन निगरान सुसमा वारे वज़ीर मुर्तज़ा सोलंकी साहब बि पंहिंजी स्टेटमेंट ॾिनी आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं सियासी पार्टियूं को इतफ़ाक़ नथियूं पैदा करे सघनि इन अहम मामले ते त पोइ का परेशानी जी ॻाल्हि कोन्हे। आइन अंदरि गुंजाइश मौजूदु आहे, आइन अंदरि इन सिचुएशन जो बि हल मौजूदु आहे त जेकॾहिं ही पार्टियुनि अंदरि इतफ़ाक़ नथो थिए त पोइ उन सूरत में छा करे सघिजे थो। उन समेत नाज़रीन पॉलिटिकल फ्रंट ते जेके ॿियूं डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं, जंहिंमें अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चीफ इलेक्शन कमिश्नर खां मुतालबो कयो आहे इस्तीफ़ा जो, ऐं इहा ॻाल्हि रखी आहे त जेका समूरी सूरत हाल आहे ऐं नतीजनि जो जेको बर वक़्तु ॾियण जी जेका बुनियादी ज़िम्मेवारी चीफ इलेक्शन कमिश्नर मथां हुई, चीफ इलेक्शन कमिश्नर उन ज़िम्मेवारी खे पूरो करण में मुकमल तौरु नाकाम रहियो आहे। इन करे असां चाहियूं था ऐं ॿियो जेको समूरे मुल्क में धांधलियुनि वारो जेको मामिलो आहे उन हवाले सां बि असांखे ख़दशा मौजूदु आहिनि त आज़ादाणी जांच न थी सघंदी अगरि चीफ इलेक्शन कमिश्नर खे फौरी तौर ते पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। जमायत इस्लामी बि अहिड़ो मुतालबो करे चुकी आहे ऐं अव्हांखे इहा बि सुधा आहे त हीउ जेको धांधलियुनि वारो मामिलो आहे हीउ रुॻो असां रस्तनि ते बि ॿुधूं था, अॼु बि एहतिजाज थिया आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते। ईंदड़ ॾींहंनि में अञा ॿुधायो पियो वञे त हीउ एहतिजाज जो सिलसिलो तेज़ थींदो। इन जो जेको पड़ाॾो आहे उहो असांखे जेको मथियों ऐवान आहे सेनेट उन में बि ॿुधण में आयो आहे त हीउ मामिलो केसिताईं वेंदो ऐं आख़िर इन जो हल छा आहे। इन ते पिणु अॼु गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि, मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन अॻूणा फेडरल सेक्रेटरी आहिनि फज़लुल्लाह कुरैशी साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि फ़ोन लाइन ज़रिए अॼोके प्रोग्राम में। उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि, सीनियर अॻवान आहिनि मिर्ज़ा इख़्तियार बेग साहब मूंसां गॾु अॼु वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। MQM जा सीनियर अॻवान आहिनि शबीर कायम ख़ानी साहब, उहे पिणु अॼोके प्रोग्राम में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं उनखां सवाइ मियां अज़ीम आहिनि मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखनि था, सीनियर अॻवान आहिनि, उहे बि प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। तव्हांजी इजाज़त सां फज़लुल्लाह कुरैशी साहब अव्हां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। समूरी सूरत हाल सर अव्हांजे आॾो आहे ऐं मुसलसल हीउ जेको टेस्ट मैच हले पियो हीउ डिघो थींदो पियो वञे। अवाम त हाणे अधु अवाम पंहिंजो ध्यानु मटाए चुको आहे ऐं अधु अवाम अञा इंतज़ारु करे पियो, असां वांगुरु इंतज़ारु थिए पियो त हीअ आख़िर कॾहिं नतीजा ईंदा। कीअं ॾिसो पिया त समूरी सूरत हाल खे ऐं जेको मुल्क अंदरि जेका अफ़रा तफ़री नज़र अचे पई, जेको अदम इस्तेहकाम नज़र अचे पियो, अव्हां सम्झो पिया त जॾहिं हिन टेस्ट में जो नतीजो साम्हूं ईंदो त उनखां पोइ हीअ मामला थधा थी वेंदा ऐं हिकु मुस्तहकम सूरत हाल असांखे नज़र ईंदी। इहो शुरू को इब्तिदाई इलेक्शन नतीजनि को थी जेके टाइम ते न आया ऐं जेके हाणे जाते काथे चैलेंज त कया वञनि। रीज़न कहिड़ो बि ॾियनि त हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर आहे त को बि पॉलिटिकल धुर थोरे जिन खटियो आहे जिन हारायो आहे का बि पॉलिटिकल इन इलेक्शन सिस्टम में सेटिस्फाई कोन्हे ऐं इलेक्शन कमीशन जो मुतालबो त ॿिनि टिनि पार्टियुनि कयो आहे उनखे रिज़ाइन करण जो, पर दरअसल इलेक्शन कमीशन खे पंहिंजी फेल्यूअर तस्लीम करणु घुरिजे ऐं उनखे इहा जेका शुरूआति थी त इन जी शुरूआति हाणे अञा ताईं इहो सिलसिलो जारी आहे जो अञा ताईं इलेक्शन में के 10 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं मेंबर नोटिफाई न थी सघिया आहिनि। इहा ॻाल्हि तव्हां नोटिस कजो त अञा ताईं मेंबरनि जी नोटिफिकेशन ई कोन थियूं आहिनि। सूबनि जूं बि कुझु पंजाब में रहंदियूं आहिनि, सिंध वारनि जी बि ख़बर कोन थी पए, ॿियनि जी बि ख़बर कोन थी पए त नोटिफिकेशन में जॾहिं एतिरो टाइम लॻो आहे त अॻिते हुकूमत साज़ी त पोइ थींदी। जॾहिं नोटिफिकेशन थींदियूं सीटियूं अलाट थींदियूं पोइ रिज़र्व सीटुनि जो मुक़ररु आहे। 67 सीटूं नेशनल असेंबली में रिज़र्व सीटूं आहिनि, उन्हनि जो लॻो पोइ वञी पार्टी स्ट्रेंथ जी असल ख़बर पवंदी ऐं बाय द टाइम जेको आज़ादु अॼुकल्ह रजिस्टर थी रहिया आहिनि त पंहिंजो PTI वारा जे तहरीक सुन्नत वारनि सां उन्हनि जी बि ख़बर पवंदी त उनजी स्ट्रेंथ किथे थी बीहे पई। हीअ जेका टाल मटोल इन करे हली रही आहे जो कंहिंखे पंहिंजे ताक़त जी ख़बर ई कोन्हे। ऐं पीपुल्स पार्टी त बेसिकली छा आहे जो पीपुल्स पार्टी वटि हिन वटि सभु कार्ड पीपुल्स पार्टी वटि आहिनि। ख़ुशनसीबी या बदनसीबी रिज़ल्ट अहिड़े नमूने जा आया आहिनि
जो ॿिन्ही वॾी जेके पीपुल्स पार्टी जेको वधीक जिन वोट खया आहिनि ॿई पार्टियूं हाणे मोहताज आहिनि पीपुल्स पार्टीअ जूं। जेकॾहिं पीपुल्स पार्टी बि कंहिंसां बि कोन थी वेहे पई त पोइ हुकूमत ठाहिणु कंहिं बि धुर लाइ मुश्किल आहे। पोइ का बि टिनि धुरनि मूं का बि धुर हुकूमत कोन ठाहे सघंदी। पहिरियों जेको वॾे में वॾो पोस्ट इलेक्शन सीनियर जी बदनसीबी आहे त इलेक्शन जा जेके ट्रेंड्स आहिनि जेके रिज़ल्ट्स आहिनि अहिड़ा कोन्हनि जो का बि हिकु धुर हुकूमत ठाहे सघे। हाणे इन करे हिकु धुर ॿिए धुर खे ब्लैकमेल थी करे। जेकॾहिं नवाज़ लीग जो सीनियर वठूं था जेको अॼुकल्ह ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त उन में जेके पीपुल्स पार्टी जो डिमांड्स आहिनि से अञा ताईं पूरियूं कोन थियूं थियनि पियूं ऐं उन डिमांड जी का ख़बर कोन्हे को अंत बहर कोन्हे। कॾहिं था चवनि त 4 गवर्नर खपनि, सदर खपे, स्पीकर खपे ऐं चेयरमैन खपे। इहे सभु ॻाल्हियूं मौजूदा सूरत नामुमकिन आहिनि। ठीकु त पोइ कुझु सर धांधली जो जेको हीउ बहस हले पियो मां सम्झो पिया जेका समूरी सूरत हाल आहे इहो कीअं ख़तमु थींदो उन जो हल छा आहे ऐं अव्हांखे नज़र अचे पियो त जिन जे मथां इहा ज़िम्मेवारी आहे जिन इदारनि मथां उहे उनजो हल कढण जे लाइ अव्हांखे का उन्हनि जी का सरगर्मी नज़र अचे पई? न हल कढण लाइ आहे सरगर्मी त आहे हले थी पर पोइ उहा सरगर्मी उन रफ़्तार सां कोन थी हले जो तमामु घणा माण्हू हाणे कोर्ट में स्टे था वठनि पिया। इस्लामाबाद जूं 3 सीटूं ते स्टे मिली वई आहे माना उहे हिन महिल त नोटिफाई थी कोन थियूं सघनि पियूं। अहिड़े नमूने जेके ट्राइब्यूनल जा रिज़ल्ट ईंदा वेंदा जेकॾहिं 50 सीटूं जेकॾहिं इन रुकिजी वियूं त सॼो जेको सिस्टम आहे जेको डाउन थी वेंदो ऐं इहो सॼी जवाबदारी फ्री करे ॾींदी इलेक्शन कमीशन ते। छाकाणि हिन वक़्तु जवाबदारीदार त रुॻो इलेक्शन कमीशन आहे। पॉलिटिकल पार्टीज़ ॿिए पासे आहिनि। हाणे पॉलिटिकल पार्टी जे मूं तव्हांखे ॿुधायो त जेकी का बि पॉलिटिकल पार्टी सीरियस इन करे कोन्हे मर्कज़ में हुकूमत वठण जे जेके साम्हूं मर्कज़ में जेके अॻियूं दुश्वारियूं आहिनि त जेका बि पार्टी आई त उनखे अॻिते हली करे अवाम जो सख़्तु न रुॻो उनखे अपोज़िशन वॾी सख़्तु थींदी जेका असेंबलीअ जे अंदरि हूंदी। असेंबलीअ जे ॿाहिरि बि जेको सूरत हाल आहे त सूरत नज़र नथी अचे। सही रीज़न इहो आहे त जीअं मिसाल तौरु हाणे पहिरियों जेको आहे मसइलो सो आहे IMF जो। IMF जी जेका लास्ट ट्रेंच आहे जेका अञा त रिलीज़ न थी आहे उन जे लाइ तव्हांखे जेको आहे सो काफ़ी शर्तूं पूरियूं करणियूं आहिनि। जेको हिकदमि तव्हांखे नई IMF में वञिणो आहे। इन खां अलावा त पोइ जेको ॿियो जेको वॾो इशू ईंदो त नई हुकूमत साज़ी बजट कीअं थींदी। बजट खां अॻु में IMF जूं ॿियूं कंडीशन्स आहिनि उहे पूरियूं करणियूं पवंदियूं। महांगाई जेका असां चोट ते चढ़ियल आहे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन मुल्क जी ॾींहों पोइ ॾींहुं ख़राब थी थींदी वञे ऐं धड़नि जी सूरत हाल में इकोनॉमिक सूरत हाल वधीक ख़राब थींदी। इम्पोर्ट एक्सपोर्ट जो जेको हालत थी आहे त तव्हां वटि पैसा आहिनि ई कोन। बैलेंस ऑफ पेमेंट जी पोज़ीशन तमामु डाउन आहे ऐं हिन वक़्तु जेके तव्हां वटि 7 अरब जा जेके आहिनि बि सभु तव्हां वटि उधार पैसा रखियल आहिनि चाइना जा सऊदी अरब जा अबू धाबी जा। तव्हां वटि पंहिंजा पैसा ई कोन्हनि त अॻिते हली करे तव्हां इम्पोर्ट छा कंदव। त इहे सभु जेका हुकूमत वठंदी त हिकु इकोनॉमिक सीनियर नज़र अचे थो उहो तमामु गंभीर आहे। हां चवां थो सूरत वधीक जेको इक़्तिसादी सूरत आहे सा तमामु गंभीर आहे। छाकाणि जो असांखे हिन साल अञा $10 अरब ॿिया खपनि लोन पेमेंट जे लाइ ऐं नेक्स्ट ईयर जेका गवर्नमेंट ई तंहिंखे $25 अरब पैदा करणु जॾहिं असां वटि इम्पोर्ट एक्सपोर्ट जो सफ़ा गैप ख़तमु वधी वियो ऐं तव्हां वटि इम्पोर्ट एक्सपोर्ट आहिनि ई कोन सरप्लसिस आहिनि। त इहे सभु जेके सूरत हालनि से माण्हू खे मजबूर कंदियूं कया बि तंहिंजे करे का बि धुर हुकूमत वठण में घणी दिलचस्पी थी वठे। ऐं सोलंकी साहिब जेका ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं का पार्टी न आई त आइन में ॿिया सूरत हाल मौजूदु आहे। मूंखे ख़बर कोन्हे त आइन में ॿी कहिड़ी सूरत हाल आहे जेकॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ गवर्नमेंट नथियूं वठनि आइन छा चए पियो मूंखे ख़बर कोन्हे जो तव्हां अॼु कंहिंखो पुछिजो त इहो कहिड़ी सूरत हाल कहिड़ी आइन में ॾिनल जेकॾहिं पॉलिटिकल पार्टी ख़तमु करे पोइ छा को ॿियो का धुर कंदी। इन जे अलावा जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इक़्तिसादी जे अलावा जेको तव्हां वटि जेके फ़ैसिला थिया आहिनि जेका नई हुकूमत जेके फ़ैसिला कया आहिनि उहे आइन खे ॿाहिरि उन फ़ैसिलनि खे कीअं तव्हां कंदा। मिसाल तौरु हीअ जेके सूबनि जा पावर वठी करे जेके सिया जेका ग्रीन पाकिस्तान कंपनी आहे इन खे ॾिना विया आहिनि पावर्स उहे सूबनि खां ज़मीनूं थी वठे सुंदरी ज़मीन वई आहे। इर्सा एक्ट खे चेंज करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पाणीअ लाइ जेको करनि था जिन लाइ पाणी कोन्हे इन्हनि खे कहिड़ी गवर्नमेंट ओन कंदी आहे फ़ैसिलनि खे। इन खां पोइ ताज़ो जेको आहे सो जेके बि होटल्स हुयूं जेके मोटर्स हुयूं से सभु जेके से ग्रीन कंपनी हवाले कयूं वयूं आहिनि। त इहे जेके बि फ़ैसिला इहे गवर्नमेंट जेका कंदी रहे थी पौधा ऑन कंदी जॾहिं रजिस्टर थींदो जतु कथो पोइ नई NFC जेको प्रेजेंट फार्मूला आहे इन में बि जेको आहे सो बजटरी गैप एतिरो थो थी वञे जो NFC खे
ख़तम करण लाइ NFC हवा खे ख़तम करण उन लाइ जो इशू आहे जेकर इहो NFC हले थो त IMF वधीक कैपिटल कंगाल थी वेंदी। हाणे अहिड़ा जेके वॾा मसइला जेके आउं तव्हांखे ॿुधायां थो त इन में केरु ख़ुशीअ सां हुकूमत वठंदो। ट्रैक रिकॉर्ड जेको आहे हिकिड़ो मिंट ट्रैक रिकॉर्ड इहो आहे त अॻे बि जॾहिं पीपल्स पार्टी या नवाज़ शरीफ़ गॾिजी हुकूमत ठाही हुकूमत टुटंदी। इहो हाणे ॿिनी धुरियुनि खे भउ आहे इन हर कोई जीअं तव्हां ॿुधायो त 6 राउंड में को ॿई धुरियूं सीरियस न आहिनि ऐं इन लाइ हाणे टीं धुर छा कंदी कंहिं केतिरो प्रेशर विझंदी ऐं उहा टीं धुर केरु आहे उनखे ॾिसणो पवंदो। तव्हां ॿियो सुवाल पुछो। ठीक कुरैशी साहब मूंसां गॾु इख्तियार बेग साहब बि आहिनि, शबीर काइम खानी साहब बि आहिनि, मियां अज़ीम साहब सां राब्तो करण जी कोशिशि आहे। शबीर साहब अवां वटि ईंदसि, अवां ॿुधो कुरैशी साहब खे त जेका सूरत हाल आहे हिन में का पार्टी दिलचस्पी कोन पई वठे हुकूमत वठण में ऐं उहा शइ समूरी जेका सूरत हाल असांखे नज़र बि अचे पई। पाकिस्तान पीपल्स पार्टी त इहो ॼाणाए पई त हीअ गैर संजीदगी आहे जेका डायलॉग करे पई कमेटी। MQM खे बि इहो ई पियो लॻे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो नाजिया, MQM नून लीग ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ही टिनी जे विच में मुज़ाकरा थिया आहिनि, वॾी खां वॾी हलनि पिया इस्लामाबाद ऐं आई होप इंशाअल्लाह ताला इहो मसइलो हल थी वेंदो। ज़रूरु जॾहिं बि का गवर्नमेंट ठहींदी आहे हुन मां का डिफिकल्टीज़ ईंदी आहिनि पर ग्रेजुअली उहा सॉल्व थी वेंदी आहिनि। त मूंखे उमेदु आहे इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसो, मां 5-6 ॾींहं पहिरीं तव्हां वटि हिकिड़ो प्रोग्राम कयो, मां हुन ॾींहुं बि इहा ॻाल्हि कई, तव्हां हफ़्तो 10 ॾींहं इंतज़ारु कयो, इंशाअल्लाह ताला इहो मसइलो सॼो हल थी वेंदो। हाणे अॼु ज़रूरु यकीनी तौर ते का परेशानी आहे पर ॻाल्हि ॿोल हले पई, किथे न किथे ॻाल्हि थी वेंदी। असुल इहो हूंदो आहे त बिहाइंड ॻाल्हि का ॿी हूंदी आहे पर मीडिया मां ॻाल्हि ॿी हूंदी आहे। असल जेका अंदर जी जेका कहानी आहे उहा न ईंदी आहे, उहो जॾहिं फाइनल थींदो तॾहिं उहा नज़र ईंदी आहे, तॾहिं ॿुधाईंदा आहिनि उन्हनि खे। त मां सम्झां थो इंशाअल्लाह ताला इहे मसइला जेका हींअर मुश्किलात आहिनि उहे हल थी वेंदियूं। ठीकु, त शबीर साहब मां चयो पिया त ही जेको डेडलॉक नज़र अचे पियो बज़ाहिर इहो डेडलॉक कोन्हे पर डेडलॉक जो तासुर आहे या हिकमत अमली आहे, जीअं मां चयो त अंदर जी कहाणी आहे डेडलॉक जो तासुर आहे। ठीकु, पर शबीर साहब हाणे अवां चयो त जीअं 1-2 ॾींहं लॻंदा ही सॼा मामला ठीकु थी वेंदा, हुकूमतूं बि ठही वेंदियूं ऐं पीपल्स पार्टी बि इहा ॻाल्हि कई आहे त असीं पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहियूं पर हुकूमत ॾींहं ॿिनि में ठही वेंदी। आइनी फ्रेम बि जेको टाइम फ्रेम आहे उहो बि ॿुधाए थो त अञा पार्टीज़ वटि टाइम आहे। पर इन समूरी सूरत हाल में जेके ॿ बुनियादी मसइला जिन जो असीं ज़िक्र करे वियासीं, हिकिड़ो त इहो त जेको धांधलीअ जो बहस आहे इहो कीअं ख़तमु थींदो, इहो कीअं थधो थींदो, इन ते बि ज़रूरु रिस्पॉन्ड कजो। ऐं उनखां सवाइ जेको असीं ॾिसूं था त सियासी अफ़रा तफ़री चऊं, सियासी अदम इस्तेहकाम चऊं, छा हिन हुकूमत साज़ीअ खां पोइ उहो मामिलो ठीकु थींदो? असल नाजिया ये नई ॻाल्हि कोन आहे, ये अॼु हिन इलेक्शन में इहा ॻाल्हि कोन थिए पई त ही धांधली थी आहे। हर इलेक्शन में मूं त ॾिठी आहे, हर इलेक्शन में इहा ॻाल्हि थींदी आहे ऐं उहा ॻाल्हि कयां थो वक़्त सां गॾोगॾु इहा ॻाल्हि मतिलबु पंहिंजो दम तोड़ंदी आहे। ऐं तव्हां ॾिसो अगरि अॼु PTI कहिड़े मुंहं सां ॻाल्हि कनि पिया, 2018 जा जेका इलेक्शन थिया हुआ तव्हांखे ख़बर आहे 3 ॾींहं खां पोइ रिज़ल्ट आया हुआ, 2 ॾींहं 4 ॾींहं 40 खां रिज़ल्ट अची वियो। अलाए किथां किथां शुमाली इलाइक़े जा रिज़ल्ट अची वियो पर कराची जो रिज़ल्ट खे ब्रेक कयो वियो ऐं RT सिस्टम वेह रहियो। जॾहिं ही PTI वारा ही ख़ामोश वेठा हुआ, माठ करे बीठा हुआ, सुम्ही रहिया घर वञी, सुबुह हिन उथियारियो, हिनखे चयो तूं MN आहे, तूं MP आहे, त तॾहिं ही ख़ामोश हुआ। अॼु ही ज़ाहिर आहे हिननि खे सीट न मिली सघी, अॼु ही चवनि था त धांधली थी आहे। हुनजो सबबु इहो आहे त 3.5 साल हिननि खे हुकूमत मिली हुई, 3.5 सालनि में हिननि का डिलीवर कोन कयो, हिन जी परफॉर्मेंस का बहितर न हुई, हिन जे करे अवाम वोट कोन ॾिनी। हाणे चवनि था त धांधली थी आहे। ॾिसो ही कराची मां PM साहब इमरान ख़ान साहब पाण 3 साल वज़ीर आज़म हो न, ही कराची मां तव्हां ॾिसो 5 या 6 टाइम मरतबा ही आयो कराची ऐं हिकिड़ी राति हिन कराची न गुज़ारी आहे। त जॾहिं कराची खे ऑन ई कोन कयो PTI, ऑन कोन कयो PTI कराची में अवां ज़रूर बेहतर सुञाणींदा हूंदो शबीर साहब, अवां इतिहाद में बि हुया, MQM PTI सां गॾु हुई, त अवांखे ज़रूर अंदर जी जेके ॻाल्हियूं आहिनि अवांखे बहितर ख़बर हूंदी असांखां। पर हिन वक़्तु रुगो PTI एहतजाज कोन पई करे, जमायत इस्लामी आहे, GDA आहे, JUI आहे, ANP आहे, मुल्क जे हर कुंड में एहतजाज थिए पियो। मां इहा ई ॻाल्हि कयां थो न जी, मां इहा ई ॻाल्हि कयां थो नाजिया। ॾिसो न जमात इस्लामी जी तव्हां ॻाल्हि कयो था, मूं PTI जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई, तव्हां जमात इस्लामी जी ॻाल्हि कयो था त जमात इस्लामी चलो कराची में गोड़ करे थी, कराची में धांधली थी आहे, MQM कई। भई MQM हमेशह MQ मेडल मिलियो आहे, तव्हां रिकॉर्ड तव्हां कयो, तव्हां 2087 खां 88 खां वठी MQM खे हमेशह MQM पंहिंजी सीटुनि खे इम्प्रूव कयो आहे। पर 2018 इलेक्शन अहिड़ा हुआ जंहिंमां
एमक्यू खे हरायो जाणे करे अॼु एमक्यू वरी वापसि पंहिंजो मैंडेट वरितो आहे त इन में डो कहिड़ो आहे। हाणे तकलीफ़ छा जी आहे, एमक्यू वोटनि जे करे वरितो आहे, हाणे धांधली था लॻाइनि, हाणे इल्ज़ाम था लॻाइनि। ही जमात इस्लामी ॻाल्हि करे पई, जमात इस्लामी चलो कराची जी ॻाल्हि कनि पिया त कराची में धांधली थी आहे, बाक़ी पाकिस्तान में कहिड़ो तव्हांखे पटको तव्हां बदिरायो पाकिस्तान जी आवाम, तव्हांखे मुस्तरद कयो आहे न, तव्हांखे वोट न मिलिया आहिनि। हाणे तव्हां हिनखे एडमिट कयो, बाबा तव्हां एडमिट कयो, तव्हांजी हार थी विया आहे, अॻिते 5 साल जे लाइ तव्हां तयारी कयो, तव्हां वञो अवाम वटि। शब्बीर साहब पॉइंट टेकन। मुसागर इख्तियार बेग साहब भी हैं, मियां आजिम साहब भी मुझे ज्वाइन किया है। इख्तियार बेग साहब, आप क्या कहेंगे पाकिस्तान पीपल्स पार्टी के लिए? कुरैशी साहब को आपने सुना, वो समझते हैं कि बड़ी स्ट्रॉन्ग पोजीशन और नज़र भी आ रही है, बड़ी स्ट्रॉन्ग पोजीशन है। पीपल्स पार्टी ने ये कहा भी है कि वो अपनी शराइत पर अगर वोट भी देंगे तो अपनी शराइत पर देंगे। ये बताइएगा कि अगर डेडलॉक की जो बात हो रही है, पाकिस्तान पीपल्स पार्टी ने कहा कि जो गैर संजीदगी है, डेडलॉक नहीं पर जो देर हो रही है उसका सबब है वो गैर संजीदगी है मुज़ाकराती कमेटी की, लेकिन एमक्यूएम भी हिस्सा है इस सारे अमल का। एमक्यूएम ये कह रही है कि ये सिर्फ एक तासुर है, बज़ाहिर सारे मामलात बड़ी खुश उसलूबी के साथ पीछे चल रहे हैं। देखिए, पहली चीज तो ये है कि इस वक्त जो इंतखाबी नताइज आए हैं उसमें पीपल्स पार्टी वो वाहिद पार्टी है जो पूरे पाकिस्तान में एज ए नेशनल पार्टी इमर्ज होकर आई है और हर सूबे में उसने सीटें जो हैं वो हासिल की हैं, तो इट्स ए नेशनल रिप्रेजेंटेशन। दूसरी चीज ये है कि हमने संजीदगी दिखाते हुए अब तक 4 मीटिंगें मुस्लिम लीग नून के साथ करी हैं, हाई लेवल की कमेटी के साथ, और हमने अपना वाज़े मौक़िफ़ उनको ये दिया था कि हम आपको सपोर्ट करेंगे, हम चाहते हैं हुकूमत जल्द से जल्द बने। हम ये भी जानते हैं कि IMF का प्रोग्राम सर पे खड़ा है और उसके लिए हुकूमत और मुस्तहकम हुकूमत का होना बहुत ज़रूरी है। फिर उसके बाद IMF का 4 अप्रैल के बाद नया बड़ा प्रोग्राम भी ज़रूरी है पाकिस्तान के लिए। एक्सटर्नल फाइनेंसिंग वगैरह की जो हमारी ज़रूरियात हैं वो वहाँ से पूरी होंगी। तो हम तो चाहते हैं कि इनकी हुकूमत बने। हमने कहा जी हम वोट देके प्राइम मिनिस्टर का आपको ले आते हैं, लेकिन अगर ये शर्त वो लगाते हैं कि नहीं आपको वजारतें भी लेनी है और काबीना का हिस्सा भी है, तो माफ कीजिएगा अभी तक हमारा PDM-1 का तजर्बा कोई अच्छा नहीं है। हमें बहुत बातें सुनने को मिली हैं, हमारी कारकर्दगी पे भी सवालिया निशान उठे हैं, हम वो फैसलों के भी जिम्मेदार ठहराए गए हैं जिनकी वजारतें हमारे पास नहीं थी। पर्टिकुलरली फाइनेंस मिनिस्ट्री का मैटर, रुपये का हैंडल होना, IMF के प्रोग्राम की नेगोशिएशन, ये सब चीजें जो थी ये हमारी वजारतें नहीं थी इनकी, ये अपनी वजारतें थी मुस्लिम लीग नून की। तो हमारा तजर्बा हमें ये कहता है और उससे हमने ये सीखा है कि आप हुकूमत चलाएं, अगर आपकी कारकर्दगी अच्छी है तो आप क्रेडिट लें, और अगर आप फ्लॉप होते हैं, फेल होते हैं, नाकाम होते हैं, अच्छी कारकर्दगी नहीं दिखाते, तो ब्लेम भी फिर सिर्फ और सिर्फ आप लें। लेकिन हम इस चीज में आप इंटरेस्टेड नहीं है कि फैसले आप करें, कारकर्दगी आपकी हो, और उसमें नाकामियां अगर आती हैं तो गैर पॉपुलर फैसले करने पड़ते हैं, आवाम को शिकायतें बढ़ती हैं महंगाई की वजह से, बेरोजगारी की वजह से, गुर्बत की वजह से, अफरात ज़र की वजह से, वो बिजली और गैस की कीमतें बढ़ने की वजह से, पेट्रोलियम मसनूआत की कीमतें बढ़ने की वजह से, वो हमारे गले में भी डाल दिया जाए। ये अब हम करने के लिए तैयार नहीं है। लेकिन अब जो आखिरी दौर जिसको है तकरीबन वो बड़ा कंक्लूसिव है, और हमारी भी ये कोशिश भी है कि हम कोई कंक्लूसिव हल की तरफ जाएं, कोई ऐसा फैसला कर सकें जिसमें हुकूमत बनती नजर आए, क्योंकि हुकूमत का डिले होना बहुत नुकसानदेह। सिर्फ 2 दिनों में बेग साहब इसका भी जवाब दे दें, फिर हम मियां आजिम साहब की तरफ भी बढ़ेंगे। आपने जिक्र किया कि बड़ा तल्ख तजुर्बा रहा माजी का, और PDM-1 का आपने जिक्र किया, तो इसलिए पाकिस्तान पीपल्स पार्टी ये फैसला ले रही है। लेकिन ये आपने उससे पहले अपनी जब बात का आगाज़ किया तो आपने ये कहा कि सारे मुल्क में बड़ा अच्छा मैंडेट पाकिस्तान पीपल्स पार्टी को मिला है, और मुल्की सतह पर इस बार एक हम मैंडेट देख रहे हैं, बड़ी अच्छी पोजीशन पाकिस्तान पीपल्स पार्टी। तो क्या उस मैंडेट का, ये उस नेशनल नुमाइंदगी का ये तकाजा नहीं है कि जो जिम्मेदारियां हैं उसमें भी पाकिस्तान पीपल्स पार्टी अपना हिस्सा डाले?
सर ये तो आईनी ओहदों का मामला चल रहा है, ये तो फिर सारी वही बात हो जाएगी कि जिम्मेदारी नहीं लेनी, बाकी अगर कुछ और इसके बदले कोई ओहदा मिल जाता है तो वो ठीक है, लेकिन जिम्मेदारी नहीं लेनी। देखिए, ये बात तो रोज़ रोशन की तरह वाज़ेह है कि पीपल्स पार्टी इस वक्त मजबूत तरीन पोजीशन में है। बलूचिस्तान में हमारी हुकूमत क्लियर कट मेजोरिटी से बन रही है। सिंध में हमारी हुकूमत जो है आसानी से सिंपल मेजोरिटी ऑलरेडी हमको हासिल हो गई है। सर विद रिवॉर्ड्स कम्स रिस्पॉन्सिबिलिटी, वो रिस्पॉन्सिबिलिटी पीपल्स पार्टी क्यों नहीं लेना चाहती? रिवॉर्ड्स तो ले रहे हैं आप लोग। देखिए, हम तो जिस पार्टी के साथ हमें जिम्मेदारी देने को पीडीएम पार्ट 2 की तरफ आप हमें पुश कर रहे हैं या उसके लिए कह रहे हैं, तो मैंने अभी आपको बतलाया कि पार्ट 1 का तजर्बा हमारा सही नहीं है। हमने हाथ जलाए हैं, हमारा वोट बैंक मुतासर हुआ है। सबसे इंपॉर्टेंट चीज जो मैं आपसे करने जा रहा हूँ वो ये है कि बिलावल भुट्टो जरदारी जो हमारे चेयरमैन है, उन्होंने एक मैनिफेस्टो दिया। उन्होंने 10 नुकाती प्रोग्राम नौजवानों को लिए दिया है। ये तमाम चीजें क्या वो ऑन करेगी मुस्लिम लीग नून? वो हम कर सकेंगे उन तमाम प्रोग्राम को, उस मैनिफेस्टो को, मंशूर को पूरा कर इसी के लिए सकेंगे तो ये जो मुज़ाकरात चल रहे हैं, आवाम से? इसी के लिए तो सर मुज़ाकरात चल रहे हैं बेग साहब, आज 6ठा रोज है। हाँ, तो वही बातचीत हम मुज़ाकरात कर रहे हैं। उसमें एक ये भी है कि हमारे मैनिफेस्टो की जो कलीदी नुकात है, जो अहम नुकात है, जो वादा किए हमने नौजवानों से, जो वादा किए हमने अवाम से, जो अवाम अब चाहती है कि वो पाए तकमील तक पहुंचे, जिसमें उजरतों का बढ़ाना है, किसान कार्ड है, हेल्थ कार्ड है, बेनजीर इनकम सपोर्ट प्रोग्राम को वसी करना है, नई मुलाजमतों के मौके हैं, सोलर सिस्टम से 400 यूनिट तक लोगों को फ्री बिजली देनी है। क्या वो ये सब ऑन करने के तैयार है? ठीक, मियां साहब तो आप मौजूद है हमारे साथ, मेरी आवाज पहुंच रही है आपके साथ? बेग साहब पॉइंट टेकन। मियां साहब मुझे सुन रहे हैं आप? मेरी आवाज आप तक पहुंच रही है? जी बिल्कुल। मियां साहब क्या रिस्पॉन्ड करेंगे? वो कह रहे हैं माजी का बड़ा तल्ख तजुर्बा, हम तो वोट कर सकते हैं, बाकी हुकूमत वाला जो पार्ट है वो हम किसी से और लेने को पीपल्स पार्टी तैयार नहीं है, कैसे कन्विंस करेंगे आप? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें, सबसे पहले इस वक्त जब पीडीएम की हुकूमत बनी थी 16 महीने की, तो उस वक्त भी हम सब ने आपस में मिल के अपनी पार्टियों से बालातर होकर हमने मुल्क को बालातर समझा और पाकिस्तान के लिए हमने काम किया था। और बिल्कुल ये उनकी बात दुरुस्त है कि हमने पार्टी के वोट बैंक की बहुत बड़ी कुर्बानी भी दी, ये बात दुरुस्त है उनकी। और उसके साथ साथ अब वो कह रहे हैं कि ये पीडीएम 2 की तरफ, जो पीडीएम 1 का एक्सपीरियंस था वो पीडीएम 2 में जाके ये जो तल्ख तजर्बा हुआ है, अब उसको मद्देनजर रख के वो बात कर रहे हैं। बात ये है कि इस वक्त जो 16 महीने की हमारी हुकूमत थी, इस वक्त उससे भी ज्यादा मुल्क के हालात खराब है माशी तौर पे। जहाँ पे हम खड़े हैं इस वक्त, अब हम तो ये चाहते हैं कि एक कौमी हुकूमत बने, उसके साथ पीटीआई के जो आज़ाद उम्मीदवार हैं या सुन्नी जो तहरीक आई है, जो जिनके साथ वो शामिल हुए हैं, हम तो चाहेंगे वो भी हमारे साथ मिलकर हुकूमत में शामिल हों। इस वक्त हमें ये चाहिए, बिल्कुल कुर्बानी देनी चाहिए, सबको देनी चाहिए। लेकिन मियां साहब, बेग साहब ये कह रहे हैं कि आपने कहा कि वोट बैंक का नुकसान, आप दुरुस्त कह रहे हैं उस बात को, लेकिन बेग साहब तो ये कह रहे हैं कि इस बार तो मुल्क की सतह पर हमें मैंडेट और ये वोट बैंक हमारा बहुत बड़ा है, वो तो ये कह रहे हैं, तो उनको तो फायदा हुआ पीडीएम का। आप देखें, इनका वोट बैंक जो बड़ा है, वो वोट बैंक बड़ा है तो इसलिए इनको ये देखें, पाकिस्तान की ये तीसरी बड़ी पार्टी इस वक्त है, तो ये भी बहुत पुरानी पार्टी है, पाकिस्तान की बहुत बड़ी पार्टी है। इनमें भी बहुत सारे हमारे जो दोस्त हैं वो समझदार हैं, पाकिस्तान को आगे लेके जाने की सलाहियत रखते हैं। मुस्लिम लीग नून भी एक बड़ी पार्टी है, उसमें भी तजर्बाकार लोग मौजूद हैं। तो जब तक हम दोनों पार्टियां मिलके इस पाकिस्तान को जो भंवर में फंसा हुआ है वहां से हम निकालने की कोशिश नहीं करेंगे, तो ये फिर जो ये बात आप कह रहे हैं कि आप सदारत भी ले लें, पाकिस्तान की गवर्नरशिप भी ले लें और ओहदे भी ले लें, जो पॉलिसी मेकर हैं वहां से आप निकल जाएं, आप अपनी पॉलिसी ना दें। आप अपने कह रहे हैं कि जी हमारा जो 10 पॉइंट जो मंशूर था, उस मंशूर के ऊपर आप काम करेंगे। बिल्कुल
मंशूर पाकिस्तान की अवाम की खिदमत के लिए कोई भी मंशूर होगा वो काम किया जाएगा। आप देखें बेनज़ीर इनकम सपोर्ट कहाँ पे रुकी है, वो 75 अरब से शुरू होकर वो 350 अरब को क्रॉस कर चुकी है। वो कंटिन्यू वो इनका ही जो मंशूर था उसके अंदर ये शामिल थी। अवाम की खिदमत हमने किस तरह करनी है, हमने अवाम को महंगाई, बेरोजगारी से, बिजली का बिल, सुई गैस का बिल, इस वक्त जो बहरान पाकिस्तान में माशी बहरान है, अब पीपल पार्टी को भी बड़ा दिल करना चाहिए। इस वक्त वोट बैंक को नहीं देखना चाहिए, इस वक्त पाकिस्तान को देखना चाहिए। ठीक ठीक। हमें पाकिस्तान को देख के, पाकिस्तान के माशी सूरत हाल को देख के हमें थोड़ी सी सोच बड़ी करके आपस में मिलके इस मुल्क को आगे लेके जाना पड़ेगा। मियां साहब, पीटीआई के लिए क्या पैगाम देंगे? आप पीपल्स पार्टी को कह रहे हैं कि वो बड़ी दिल का मुजाहरा करें, पीटीआई के लिए क्या कहेंगे? वो कह रहे हैं ना आपके साथ बैठेंगे ना पीपल्स पार्टी के साथ बैठेंगे, और वो कह रहे हैं कि मैंडेट भी हमारे पास ज्यादा है आप लोगों से। देखिए मैं बता, जो पीटीआई का मामला है, पीटीआई का ये बात दुरुस्त है कि पीटीआई के पास इस वक्त हमसे सीटें ज्यादा, लेकिन आज तक मेरी आवाज आ रही है आपको? जी जी बिल्कुल आ रही है। अच्छा, मैं ये कह रहा हूँ कि आज आप मुझे ये बताएं, जो इन्होंने सुन्नी इत्तेहाद कौंसिल से जो एग्रीमेंट किया है उसमें अभी तक तो उनके 50 बंदे जो हैं उन्होंने अपना हल्किया स्टेटमेंट किया। अभी उनके 42 जो मेंबर हैं वो उसमें शामिल नहीं हुए। अभी उनकी भी पोजीशन जब क्लियर हो जाएगी तो वो भी हमें पता चल जाएगा कि उनकी अक्सरियत कितनी है उनके पास। बाकी जो आज़ाद उम्मीदवार हैं वो किस तरफ जाते हैं ये एक अलहदा मामला है। लेकिन इस वक्त जो पाकिस्तान की सूरत हाल है, पाकिस्तान के अंदर पूरी पाकिस्तान की हिस्ट्री आप देख ले, ना इस तरह के इलेक्शन आए हैं कभी हमारे सामने, ना इस तरह के धांधली के इल्जामात लगे हैं, और ना ही हम जो दोनों बड़ी पार्टियां हैं, पीपल पार्टी और नून लीग ने, जो हमारा 35 40 साल का जो तजर्बा रहा है, उसमें इस तरह भी नहीं हुआ कि जिस तरह पाकिस्तान के ऊपर मुख्तलिफ एक्सपेरिमेंट 2018 से किए गए हैं। इन दोनों पार्टियों को खत्म करने के लिए जो एक्सपेरिमेंट किए गए काफली की शक्ल में, जो एक्सपेरिमेंट किए गए पीटीआई की शक्ल में, वो मुल्क को नुकसान पहुंचा है। वो किसी पार्टी को तो कम नुकसान पहुंचा है, लेकिन पाकिस्तान को बहुत बड़ा नुकसान पहुंचा है। उनकी अक्सरियत बिल्कुल है, लेकिन उनके पास कोई ऐसा मंशूर नहीं है पीटीआई के पास कि वो पाकिस्तान को इस बहरान से निकाल सके। उनको सिवाय इमरान खान साहब के अलावा और कोई उनके सामने मंशूर नहीं है। कोई उनके सामने कोई ऐसी चीज नहीं है, कोई पॉलिसी मेकर बंदा नहीं है जो ये सारे बहरान से पाकिस्तान को निकाले। आईएमएफ के साथ जितने मुआहदे उन्होंने किए थे, उन मुआहदों को कंटिन्यू वो अगर करते रहते और अपने वोट बैंक को ना देखते तो ये हालात यहाँ तक नहीं पहुंचने थे। तो फिर मियां साहब, आप भी बड़ी संजीदा बातें कर रहे हैं और मुस्लिम लीग नून भी जब बात कर रही है तो बड़ी संजीदा गुफ्तगू है, फिर बिलावल साहब ये क्यों कह रहे हैं कि बड़ी गैर संजीदगी का मुजाहरा हो रहा है मुज़ाकराती कमेटी में? कहीं ऐसा तो नहीं कि मीडिया के सामने तो बड़ी संजीदा बातें, फिर अंदर जो डायलॉग हो रहे हैं उसमें क्यों गैर संजीदगी है? देखिए, अंदर जो बात हो रही है, देखिए वो बड़ी क्लियर बात है। अभी मेरे भाई ने कही, अंदर भी वही बात हो रही है। वो कह रहे हैं कि हम आपको वोट दे देंगे, लेकिन आपकी जो मेन जो पॉलिसी है मुल्क को कैसे आगे लेके जाना है उसमें हम आपके हिस्सेदार नहीं हैं। उसमें उन्हें संजीदगी नजर नहीं आ रही बिलावल साहब को इस वक्त। कुरैशी साहब कहाँ से लाइन पे मौजूद है? देखिए मैं आपको पहले तो बताऊं, बिलावल साहब ने जो जितनी कंपेन की है और जो भी उन्होंने अपने वोटर को कहा है, वो तो सारी कंपेन नून लीग के खिलाफ थी। और वो ये बात कहते थे कि मियां नवाज शरीफ साहब को मैंने चौथी मरतबा वजीर आजम नहीं बनने देना। तो चलो भाई, उनकी बात अल्लाह की तरफ से कबूल हो गई है, तो आगे आए, बड़ा दिल करें। शहबाज शरीफ साहब वजीर आजम आए हैं, जिनके साथ आप वजीर खारजा रहे हैं, आपको उनका भी एक्सपीरियंस है, आप दोनों ने मिलकर हुकूमत की हुई है 16 महीने। तो आप आए, बड़ा दिल करें और मुल्क को इस बुरान से निकालें। जब मुल्क स्टेबल होगा, माशी सूरत हाल ठीक होगी, तो सियासत भी ठीक हो जाएगी, पार्टियों का ग्राफ भी ऊपर चला जाएगा। पॉइंट टेकन। कुरैशी साहब, मुझे आवाज वहां पहुंचे पियो? हाँ बिल्कुल। कीअं ॿुधो टिनी जो अवां मौक़िफ़ आहे, अवां खे कीअं पियो लॻे ही जेका ॻाल्हि शबीर साहब कई रही, डेडलॉक कोई कोन्हे, रुगो तासुर आहे ऐं हे ॾींहं ॿिनि में मामला असांजे साम्हूं हूंदा? मुझे
पीपुल्स पार्टी में घटि मूंखे ख़बर कोन थी पए पीपुल्स पार्टी फ़ैसिला या कमेटी कंदी जंहिंमें न ज़रदारी साहब वेठो आहे न बिलावल वेठो आहे या त कमेटी में असांजे सूबे जा माण्हू वेठा आहिनि मर्कज़ जो को वॾो लीडर सवाइ कायर साहब जो कोन्हे जी इहा पार्टी बिलावल साहब पंहिंजे लेखे निगोशिएशन करे पंहिंजे लेखे अलॻि बयान थो ॾिए पियो ऐं ज़रदारी साहब जेको आहे तमामु सीरियसली निगोशिएशन करे रहियो आहे सभिनी तुरियुनि सां ऐं ज़रदारी साहब इस्लामाबाद में वेठो आहे बिलावल साहब सिंध में वेठो आहे त पहिरीं ॻाल्हि त इहो फ़ैसिलो थिए त पीपुल्स पार्टी जो फ़ैसिला कंदो केरु ज़रदारी साहब कंदो या बिलावल साहब कंदो या इहा कमेटी कंदी छाकाणि जो कमेटीअ जो जेको परफॉर्मेंस ॾिठो आहे सो इन करे जो कमेटी हेवी वेट कोन्हे कमेटीअ में उन लिहाज़ को वॾी लीडरशिप पार्टीअ जी कमेटीअ खां ॿाहिरि आहे तंहिंजे करे कमेटी जेका आहे फ़ैसिले करण खां डिॼे थी पई जेसिताईं की कमेटी पाण जेसिताईं चारि पाण में न वेंदा माना बिलावल साहब ज़रदारी साहब नवाज़ लीग वारा पंहिंजा जेके अथनि शरीफ़ साहब मियां साहब ऐं शहबाज साहब फ़ैसिलो कोन थी सघंदो इहे चारि माण्हू अञा ताईं गॾु वेठा कोन्हनि इहे जेसिताईं न वेंदा फ़ैसिलो कोन थियो जेसिताईं फ़ैसिलो न थींदो त इहो हैंग पावर हर को पासा थो ॻोल्हे पियो छाकाणि जो हर कंहिंखे अॻिते हली मुसीबत नज़र थी अचे पई जेका अवां जे जेके सियासतदान उहा ॻाल्हि खे कोन था सम्झनि पिया असां एज़ अ टेक्नोक्रेट ॾिसूं था त अॻिते हली जेका मुसीबत आहे त गवर्नमेंट वठण खां वधीक करण जी मुसीबत आहे त गवर्नमेंट करण लाइ तव्हां वटि का शइ कोन्हे बजट ख़ाली आहे खज़ानो ख़ाली आहे फॉरेन एक्सचेंज जा रिज़र्व कोन्हनि लाइबिलिटीज़ तव्हां वधीक चढ़ियल आहिनि IMF जो प्रोग्राम तव्हांखे क्लियर करिणो आहे ऐं अॻिते हली करे जेके ॿिया जेके ग़लतियूं थियूं आहिनि जेके केयर टेकर गवर्नमेंट जूं उन्हनि खे ठीकु करिणो आहे कॉन्स्टिट्यूशन खे नज़र अचनि था पर उहे सची कोन था कनि सची ॻाल्हि रखो उनखे एक्सपोज ॾियणो पवंदो इन लाइ को फ़ैसिलो करिणो पवंदो मैनिफेस्टो कंहिं बि मैनिफेस्टो में स्ट्रेटेजी ॾिनल कोन्हे छा कंदो हर मैनिफेस्टो चए थो असां नौकरियूं बि ॾींदासीं असां पंहिंजो फलाणा सुधारा बि कंदासीं फलाणा प्रोग्राम आणींदासीं रुॻो ख़र्च जी ॻाल्हि कनि बाबा आमदनी किथे थींदी कहिड़े मैनिफेस्टो में ॻाल्हि थियल आहे त आमदनी किथां थींदी कहिड़ो सोर्स ईंदो कहिड़ा ख़र्च घटाइबा किथे लेवल बीहंदी इन खां पोइ जेके सगारियूं धुरियूं आहिनि उनजी पंहिंजूं डिमांड्स आहिनि इंटरनेशनल बॉर्डर जी पंहिंजी तकलीफ़ आहे इंटरनेशनल हालतूं पाकिस्तान जे फेवर में न आहिनि यू हैव नो फ्रेंड्स त इन करे जो पीपल्स पार्टी पंहिंजे एहतियात करे थी सो सम्झनि था पिया त अॻे हुकूमत करणु मुश्किल थींदी ऐं हुकूमत कंदो त पंहिंजे खीचे में इहो विझंदो दोइल विझंदो इन जे करे पीपुल्स पार्टी मां नथो सम्झां अञा ताईं सीरियस आहे पर इहा ॻाल्हि जेका क्लियर करणु खपंदी न त मुल्क जेको आहे सो मुल्क जो इशू हाणे अॼु बीठा ॻाल्हि मुल्क जो जेको नवाज़ लीग वारा चवनि था त असां अॻे बि मुल्क जे करे जेका आहे मुसीबत खईंसीं ऐं हाणे बि मुल्क जे करे असां अॻिते अचूं था पिया पर जेकॾहिं उहे नवाज़ लीग वारा हथु खणी वञनि था पिया त पोइ लामहाल आहे PTI अची वेंदी जो वॾी में वॾी ताक़त आहे ऐं PTI खे पोइ ॾिसूं पोइ उन सां गॾु केतिरी बारगेन थी थिए पई इन करे मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं बि कई बि धुरियूं संजीदा कोन्हनि ऐं हालतूं अहिड़ियूं ख़राबु हुन जहिड़ियूं हफ़्तो अॻु हुयूं ठीकु शबीर साहब छा एड कंदो हिन में ऐं ॿुधो मां बेग साहब जो बि मौक़िफ़ ऐं नून लीग जो बि मौक़िफ़ मां ॿुधो ऐं कुरैशी साहब इहा ॻाल्हि कनि पिया त जेकॾहिं नथो थिए इतफ़ाक़ अॼु मुर्तज़ा सोलंकी साहब बि इहा ॻाल्हि कई आहे त इतफ़ाक़ न थियो सियासी पार्टियुनि में हुकूमत ठाहिण थिए त असां वटि आइन में हल मौजूदु आहे पर गॾोगॾु पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सरगर्म आहे ऐं उहा इहो मौक़िफ़ रखनि पिया त असीं पंहिंजी हुकूमत ठाहींदासीं ॿिन्ही पार्टियुनि जे इत्तेहाद खां सवाइ सो नाजिया इन टाइम ते बिल्कुलु मुश्किलात ज़रूर आहिनि जीअं कुरैशी साहब जेको तबसरो कयो आहे खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि पाकिस्तान जे हवाले सां त उन कुरैशी साहब जे मुताबिक़ त पाकिस्तान सॼो बुॾी वियो आहे पर असां बि सम्झूं था सभिनी खे ख़बर आहे पाकिस्तान मतिलबु प्रॉब्लम आहे ज़रूरु हिन टाइम ते हाणे इहो हिकिड़ी पार्टी जी ज़िमेदारी न आहे सभिनी पार्टी जी ज़िमेदारी आहे त वेहनि ऐं सर जोड़े को अहिड़ो प्लान ठाहिनि जंहिंसां हीउ मुल्क फर्स्ट ऑफ ऑल हीउ मुल्क खे जेको बहरान मां हिन में कीअं नमूने सां कढणो पवंदो इहो हिन कोशिशि पर शबीर साहब उन लाइ त ज़रूरी आहे त ज़िमेवारनि खे महसूस कजे जेका ॻाल्हि कुरैशी साहब कनि पिया त अञा ताईं के पार्टी जी प्रायोरिटी ते इहा मामला न पिया नज़र अचनि जी मियां साहब ॻाल्हि करे पीपल्स
नाजिया मां ये ॻाल्हि कयां थो न, मियां साहब जेका ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी ॻाल्हि कनि पिया, त असां बि त आहियूं न, एमक्यू जो बि हिकिड़ो रोल आहे। ज़ाहिर 15 सीटूं कराची मां विन कयूं आहिनि, हैदराबाद मां 17 सीटूं घटि त कोन आहिनि, असांजो हिकिड़ो रोल आहे। ज़ाहिर असां बि इन मुज़ाकरात में शामिल आहियूं बिल्कुलु। ऐं इंशाअल्लाह ताला असांजी प्रायोरिटी इहा आहे, कहिड़े बि नमूने सां असां को वधण जी ॻाल्हि कोन था कयूं। असीं इहो ई चाहियूं था, असीं इहा कोशिशि कयूं था कहिड़े नमूने सां इहो मुल्क, फर्स्ट ऑफ ऑल मुल्क खे कहिड़े नमूने सां बुरान मां असां कॾहिं इनखे कढूं, पोइ इंशाअल्लाह ताला ठीक थी वेंदो सभु। मां सम्झां थो ॻाल्हि ॿोल बि हलंदी रहंदी ऐं मुश्किल ज़रूरु आहे। मुश्किलात में केरु कढंदो, हर को माण्हू पासो कंदो त ज़ाहिर पोइ पाकिस्तान जो केरु त वारिस थींदो न, हिनखे ऑनरशिप तो पाकिस्तान जो केरु कंदो। सभई पार्टी जेका पाकिस्तान में रहनि थियूं, पाकिस्तान में वोट वठनि, पाकिस्तान जी आवाम जा वोट वठनि था, त हिन जी ज़िमेदारी बि आहे। हाणे मुश्किल में पाकिस्तान आहे त हाणे सभिनी खे गॾिजी कोई अहिड़ी प्लानिंग कई वञे कि पाकिस्तान खे बहरान में कढियो वञे। पर शबीर साहब, जेकॾहिं जेको ही मामला जेकॾहिं इतफ़ाक़ नथो थिए त पोइ उन सूरत में MQM को प्लान बी को ॿियो तयारु कयो आहे? छाकाणि जीअं मां बि फरमायो त MQM बि स्टेक होल्डर आहे त समूरे प्रोसेस में उन सां बि ॻाल्हियूं हलनि पियूं, त MQM ऐं नून लीग विच में त मामला स्मूथ नज़र अचनि पिया, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी अञा पंहिंजे मौक़िफ़ ते बरक़रार आहे त हू कैबिनेट में न वेहंदा। ॾिसो न, हू भले कैबिनेट बनाए अचनि था, पर हुन जेका आइनी जेका उहिदा आहिनि हुननि जी चैनल था वठो। ही गवर्नमेंट कोन आहे छा? ही बि त गवर्नमेंट आहे, पार्ट ऑफ गवर्नमेंट आहे न। चवण जो मक़सदु इहो आहे त ही मसइलो अॼु ज़रूरु परेशानी आहे, इहो थी वेंदी। मां चवां थो बिहाइंड कर्टन ॿी ॻाल्हि आहे, साम्हूं ॿी ॻाल्हि हूंदी आहे मीडिया ते। इंशाअल्लाह ताला थी वेंदो मसइलो। मां सम्झां थो 24 तारीख़ ते पसे पर्दा आहे, उहा केसि ताईं साम्हूं ईंदी? अञा केतिरा वेट थींदी? सॼी शइ क्लियर थी वेंदी, सॼी शइ क्लियर थी वेंदी 24 तारीख़ ताईं। 24 तारीख तक। ठीक बेग साहब, आप भी यही डेट देंगे? बेग साहब, मेरी आवाज पहुंच रही है आप तक? नाज़िम बेग साहब से शायद रास्ता जो राब्तो। बेग साहब, अगर मुझे सुन रहे हैं आप तो काइंडली अपना माइक अनम्यूट कीजिएगा ताकि हम भी आपको बेहतर सुन सकें, समझ सकें। जी बेग साहब, मुझे सुन रहे हैं आप? मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? नाज़रीन, कोशिश कयूं था त बेग साहब जी असां ॻाल्हि ॿुधी सघूं, जो माइक स्टिल म्यूट आहे ऐं मूंसां गॾु मियां अज़ीम साहब भी मौजूद हैं। एक सोच बनानी होगी ताकि वो चीज आगे बढ़े। सिर्फ हुकूमत बना के और फिर बाद में लड़ाई झगड़े, वॉकआउट और उसमें वोट ऑफ नॉन कॉन्फिडेंस, ये सब चीजें अफोर्ड हम नहीं कर सकते। लिहाजा एक ही बार फैसला हो और वो सही फैसला हो। ठीक, तो फिर उसमें रुकावट क्या है बेग साहब, कहाँ से? देखिए, हमने यही कहा कि हमारा तजर्बा बिल्कुल सही नहीं रहा, हम तफसील में नहीं जाएंगे, लेकिन PDM 1 का जो हमारा तजर्बा है वो हम दोहराना नहीं चाहते। PDM 2 में हम दूसरों के फैसले का ठीक बेग साहब, आपकी हम कोशिश करते हैं कि आपसे फिर से। जी, मेरी आवाज पहुंच रही है आप तक बेग साहब? नाजिया, मां भी हिकिड़ो मिनट ॻाल्हाइणु चाहियां थो। जी शबीर साहब, मां ये ॻाल्हि कयां थो, जीअं बेग साहब ॻाल्हि कनि पिया त असांजो PDM जो तजर्बो ठीकु न आहे, उहा शिकायत असांखे बि आहे। ज़ाहिर आहे असां बि हुनजा पार्ट हुआ 16 महीना। पाकिस्तान हिकिड़ो तव्हां ख़बर एग्रीमेंट थियो जंहिंमां बिलावल साहब जी सही हुई, असांजी शहबाज शरीफ साहब जी ऐं मौलाना साहब जी, मौलाना फजल रहमान साहब जी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी बि मतिलबु असां हुन ॻाल्हि ते कोन्हे बीठी न। हिन जे करे असांखे बि शिकायत आहे, पर बहरहाल उहा ई ॻाल्हि आहे त हिन भेरे उहो सॼी ॻाल्हियुनि खे पोइ ते रखे असां मुल्क जी बहितरी जे लाइ, सूबे जी बहितरी जे लाइ असांखे कदम खणणो पवंदो। अगरि पुराणी असीं ॻाल्हि कंदासीं त पुराणी खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, त बहितर तौर ते वॾे पण जो हिकिड़ो मुज़ाहिरो करणो पवंदो ऐं पुराणी सॼी ॻाल्हियुनि खे पोइ ते रखे मुल्क जे लाइ सभु पार्टियुनि खे ऐं सभु लीडर खे अॻिते अचणो पवंदो, तॾहिं मां सम्झां थो हिन बोरान मां निकिरे सघंदासीं। ठीक शबीर साहब, पॉइंट टेकन मियां अज़ीम साहब। लेकिन अगर इत्तेहाद के आगाज में अभी जो इत्तेहाद हुआ ही नहीं, जिसके लिए मुज़ाकरात चल रहे हैं, जब इत्तेहाद के आगाज में अगर इतने मसाइल होंगे तो फिर ये सब पार्टियां मिलकर मुल्क के मसाइल का कैसे हल निकालेंगी? अपने मसाइल में अगर वो मसरूफ रहेंगी। जी, आपकी बस अभी आवाज आई है, म्यूट हो गया था, आवाज नहीं आई थी नाजिया। ठीक बेग साहब जी, रिस्पॉन्ड करें, फिर मियां साहब से भी इसी पर लेंगे हम जवाब। सवाल करें
म्यूट हो गया था। बेग साहब, मैंने कहा कि अगर इत्तेहाद के आगाज़ में इतने मसाइल हैं, आप सपोर्ट करें, आपने कहा जैसे, और शबीर साहब ये उम्मीद दिखा रहे हैं कि बज़ाहिर मामला कुछ और हैं, पस पर्दा कुछ और हैं, और वो क्लियर हो जाएंगे 24 तारीख तक, जो एक टाइम भी बताया जा रहा है आईनी। तो किसी भी सूरत में जब ये मामला लेकिन अगर इत्तेहाद के आगाज़ में हम इतने मसाइल देख रहे हैं, तो फिर किस तरीके से आप सब मिलकर मुल्की मसाइल का हल निकालेंगे? नादिया, मेरी बात आ रही जी है? जी मियाँ साहब, रिस्पॉन्ड कीजिएगा। जी मियाँ आजिम साहब। जी जी मियाँ आजिम साहब, क्या कहेंगे आप? इत्तेहाद के आगाज़ में इतने मसाइल, क्या कहेंगे आप? देखें, जी मैंने तो पहले भी यही गुजारिश की है कि हम सब पार्टियों को मिलकर ये पीडीएम जो 2 है इसका दोबारा एक्सपेरिमेंट बिल्कुल करना चाहिए, मुल्क के लिए करना चाहिए। और फिर जो मेरे भाई कह रहे हैं कि हमें जो तजर्बा है उसको मद्देनजर रख के हम नहीं करना चाहते, ये करना पड़ेगा, मुल्क के लिए करना पड़ेगा, सबको मिलकर चलना पड़ेगा। अगर आप मुल्क के लिए बेहतरी समझते हैं, पार्टी को आप समझते हैं पार्टी पहले, मैं समझता हूँ मुल्क को पहले आप आगे रखें, तो फिर ये हमें करना पड़ेगा और सबको मिलकर करना पड़ेगा। किसी एक पार्टी को नहीं, मौलाना फजल रहमान साहब को भी कहते हैं कि वो भी साथ मिलें और वो भी मिलकर दोबारा पीडीएम की जो हुकूमत थी उसी तरीके से फिर इस मुल्क को बाहर निकालना पड़ेगा। इस वक्त कोई भी पार्टी ये ना सोचे कि मेरा वोट बैंक जो है वो कम हो जाएगा, ज्यादा हो जाएगा। इस बात को छोड़ें, मुल्क के लिए कुछ सोचें, अवाम के लिए कुछ सोचें। इस वक्त जो मुल्क जिस बहरान में है, तो उस बहरान से हमने कैसे निकालना है, ये तो जो सियासी बड़ी पार्टियां हैं उनको उनके ऊपर ज्यादा जिम्मेदारी है। ठीक। अगर हम ये अपनी जिम्मेदारी को नहीं समझते तो छोड़ देते हैं, फिर क्या दोबारा इलेक्शन में जाएंगे या किसी माशाल्लाह में जाएंगे? क्या हमारे पास दूसरा सेकंड ऑप्शन क्या है? ठीक अगर मियाँ सेकंड साहब, ऑप्शन पॉइंट टेकन। है हमारे पास तो बात हो सकती। आज कुछ ऐसी ही बात बिलावल साहब ने भी की है कि अगर नहीं तो फिर आगे अगर डेडलॉक नहीं हल होता तो फिर डेड एंड की तरफ हम लोग चले जाएंगे। आप भी वही बात कर रहे हैं, लेकिन मुझे ये बताइएगा कि हुकूमत, चलें ये मामला मुकम्मल हो जाते हैं, बन जाती है ये हुकूमत आपकी, लेकिन इसके बाद जो बहुत सारे चैलेंजेस आपका इंतज़ार कर रहे हैं, एक बड़ा चैलेंज जो एक मजबूत अपोजिशन की सूरत में, जिसमें हम देख रहे हैं कि जो PDM 1 के सरबराह थे मौलाना फजल रहमान साहब, वो भी इस वक्त अपोजिशन में खड़े हैं। और उसके अलावा पाकिस्तान तहरीक इंसाफ भी, अगर वो नहीं बना पाती, हुकूमत का हिस्सा नहीं होती और नहीं बना पाती हुकूमत, तो फिर ज़ाहिर है वो अपोजिशन में होंगे और फिर बहुत ज़्यादा उनके मेंबर्स की तादाद है। इतनी बड़ी तादाद में अपोजिशन इस हद तक अगर ये सारे मामला, तो फिर किस तरह से हुकूमती मामलात को आप लोग आगे चला पाएंगे? जो बाकी चैलेंजेस हैं मुल्क के, उनको उनसे कैसे निपटा जाएगा इस चैलेंज को सामने रखते हुए? देखें, जो जब हुकूमत बन जाएगी तो देखा जाएगा कि अपोजिशन में कौन है। अपोजिशन में तो पीटीआई होनी नहीं है, पीटीआई का तो तल्लक ही नहीं है हुकूमत के अंदर। और सुन्नी इत्तेहाद जो पार्टी आई है हमारे सामने, उनका अपोजिशन में वो बैठेंगे। मौलाना फजल रहमान साहब अगर बैठते हैं, हम तो चाहेंगे कि मौलाना फजल रहमान भी हमारे साथ जो मुल्क के जो मसाइल हैं उनको निकालने के लिए हमारे साथ शामिल हों। लेकिन जहां तक जो आजाद उम्मीदवार भी जीत कर आए हैं, किसी पार्टी में वो शामिल हुए हैं, मैं ये समझता हूं कि अपोजिशन में बैठ कर भी उनकी उतनी ही जिम्मेदारी है जितनी कि इक़्तिदार में बैठे हुए दोस्तों की जिम्मेदारी है। क्यों कि मुल्क इस वक्त जिस बहरान में है, तो अपोजिशन को बिल्कुल ये चाहिए अपना एक रोल अदा करना, और जो इक़्तिदार में पार्टियां बैठी होंगी उनको भी चाहिए अपना एक रोल अदा करना। और जो माशी सूरत हाल है, बिल्कुल हम तो ये चाहेंगे कि अपोजिशन में कोई भी आए, जो भी अपोजिशन लीडर बनेगा, हम तो इंशाल्लाह ताला उनको भी साथ लेके माशी। ठीक मियाँ साहब, बहुत शुक्रिया, आपने प्रोग्राम में आज वक्त दिया। मिर्ज़ा इख्तियार बेग साहब, शबीर कायम खानी साहब, नाज़रीन फजलुल्लाह कुरैशी साहब अगर मौजूद हुआ, गुफ्तगू आबुदी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हियुनि जा दौर हलंदड़ आहिनि। ऐं सियासतदान जेके मौजूद हुआ, जिन सियासी पार्टियुनि जा अॻुवाण प्रोग्राम में, उहा उम्मीद ज़ाहिर कनि पिया त मामला जल्दी हल थी वेंदा। पर जीअं मां कुरैशी साहब खे ॿुधो त चैलेंजिस तमामु वॾा आहिनि ऐं हिन वॾनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ तमामु वॾी बुर्दबारी ऐं तमामु वॾी रिथाबंदी जी ज़रूरत आहे। वक़्त जी अहम ज़रूरत आहे। उहा पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो।
ऐं ॿुधाइजो त अॼु जेका गुफ़्तगू थी उन हवाले सां पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। पर सुभाणे मां असां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।